तड़ पूजारा पूजिया पुण्यम उमेदूं सजण से ही आया। थर खां जेके बि महिमान कही आया उनखे बार बार दिलि चे थी भलिकार चइजे ऐं उन्हनि मुंहिंजा साईं हाजी सांद खे गुज़ारिश कंदसि अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हांजी भरपूर ताड़ियूं। थका पेर नाहिन टुटी छेर नाहे, थका पेर नाहिन टुटी छेर नाहे, हलिया अञा थी घणी देर नाहे। खिली वठ चिबरा असांखे बि पक्का, खिली वठ चिबरा असांखे बि पक्का, सुबुह जे थियण में ज़रो फेर नाहे। ॾिया जे न आहिनि अखियूं था जलायूं, ॾिया जे न आहिनि अखियूं था जलायूं, अंधेरनि सां पंहिंजो वयो वेर नाहे। थका पेर नाहिनि टुटी छेर नाहे, हलिया अञा थी घणी देर नाहे। पहिरीं ॻाल्हि आऊं तकरीर कंदो कोन आहियां, मूं कोशिशि कई आहे करे स्टेज ते आयो आहियां त 5 मिंट वॾी ॻाल्हि आहे, तकरीर करे कोन सघंदा आहियूं। असां शाइरी कई आहे ऐं उन शाइरीअ में कोशिशि कई अथऊं त दिलि में जेको आयो आहे चई ॾिनो अथऊं। पर अॼु जंहिं पिंडाल ते हिन स्टेज ते आऊं बीठो आहियां उन स्टेज तां आऊं चाहींदुसि त उहे सभु ॻाल्हियूं करे वञा जेके मूं पंहिंजी शाइरीअ जे उन सफ़र जेको शऊर जो सफ़र आऊं चवां थो, जॾहिं खां शाइरी असांजे दिलि जा पांध अची झलिया हुआ उन खां वठी ज़िंदगीअ जा उहे 25 साल उन में जेके आऊं ॻाल्हियूं न आहियां करे सघियो, आऊं चाहींदुसि त उन्हनि मंझां हिकिड़ो वॾो तवील दास्तान आहे जेको ओरे त नथो सघिजे, पर उन मंझां कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके आऊं करे वञा। मुंहिंजूं अखियूं ठरी पियूं आहिनि। हिकिड़ो त इन लाइ त ही सिंध जे जो हिकिड़ो वाहिण आहे जिथे मुंहिंजूं अखियूं रसियल कमांद जे फसल खे छुरी अचनि थियूं। हिकिड़े पासे उतर जी हवा मामूद ओठे जे घरनि मथां सरसराईंदी असांजे दिलनि में लहंदी पई वञे, ऐं ॿिए पासे सिंध जूं ही हेतिरियूं सारियूं छोकिरियूं, हेतिरियूं सारियूं मावरूं, हेतिरियूं सारियूं नियाणियूं गॾु थियूं वेठियूं आहिनि। आऊं सम्झां थो त सिंध में मूं तमामु घटि ॾिठो आहे। असां सॼी सिंध रुली आहे मामा जुमन जे करे, सॼी सिंध असां ॾिठी आहे, पर ही उजालनि ऐं ख़्वाबनि जे उजालनि जे नवीद जहिड़ी सिंध सां आऊं हिते मिलियो आहियां। मूंखे फ़ख़ुर आहे त सिंध जो उहो सॼो शऊर ही सॼो हिननि माण्हुनि जो पोरियो आहे। ही साईं मौला बख्श जे पेरनि ऐं उनजे हिकिड़ा माण्हू पेरनि सां पंध कंदा आहिनि न, ॿिया माण्हू ज़मीर सां पंध कंदा आहिनि। ही उन्हनि माण्हुनि जो पोरियो आहे, ही उन्हनि जे पेरनि जा निशान कोन्हे, ही उन्हनि जे ज़मीर जा रंग आहिनि जेके तव्हांजे अखियुनि में अॼु उजरी पिया आहिनि। मूंखे चवण ॾियो त ही उहा सिंध हुई ऐं उहा अहिड़ी सिंध हूंदी न को एर न भेर न को ओठी आयो। हिकिड़ो अहिड़ो माना मुल्क आहे जिथे किथे कंहिंजी का बि ख़बर कोन्हे न, जिथे को ख़्वाब ॾिसण ते बंदिश आहे, जिथे प्यार करण ते बंदिश आहे, जिथे सोचण ते बंदिश आहे, जिथे माण्हू रुगो निहारे तो कत्ल थी तो वञे। उन देश में
हिन क़िस्म जा ख्वाब ॾिसण ऐं उन्हनि ख्वाबनि जी ताबीर हिन तरीक़े सां करण, उहो यकीनन इन्हनि चरनि माण्हुनि जो कमु आहे जिन करे ॾेखारियो आहे। ऐं साईं मौला बख़्श वेठो आहे ऐं चवंदो आहियां त सिंध में असीं हिकिड़े माण्हू खां ॾुजंदा आहियूं, उहो ही आहे। छो त ही इन करे कोन ॾुजंदा आहियूं त माना ही असांखे डांटे थो या असांखे जेको आहे ॾूछे थो या असांखे दॿू थो ॾे, पर इन करे ॾुजंदा आहियूं त हिन माण्हूअ ऐं हिन जहिड़नि माण्हुनि जेको ॿिज पोखियो हो न, असीं हुनजी आबियारी न आहियूं करे सघिया, असीं हुनजी लज न आहियूं रखी सघिया। उन करे असीं हिननि जे अॻियां पंहिंजे उन ॾोह जो एतिराफ़ था कयूं त इहो जनमनि जी जेका मोहबत जंहिंजो सबक़ तव्हां असांखे ॾिनो हो, वठी हर हर जनम वरबो, मिठा महिराण में मिलबो, ख़तम हूंदा थी वेंदी, चिटीअ चांडाण में मिलबो। सादो शेर आहे हिकिड़ो, सादो हिकिड़ो लफ़्ज़ आहिनि जिन में का फिलासफी कोन्हे। असां शाइरनि जो जेको उहो इबाम आहे शाइराना, उहो कोई कोन्हे, पर इहे ॿ सिटूं उन माण्हूअ जे दिलि खे छुई थियूं वञनि जेको माण्हू हिन मुल्क जे हिन ताक़तवर इदारनि जे लाइ जी हर साल जी रिपोर्ट में इहो लिखाई वेंदो त इहे बुढ़ा नहीं मानता। उन माण्हू जे दिलि खे छुई वई हुयूं न, ऐं उन चयो हो त ही मुंहिंजो उस्ताद। इन खां मथे को रुतबो थी सघे थो त जीएम सैयद चए त मुंहिंजो जुमन उस्ताद। इन खां मथे ॿियो को रुतबो ट्रिब्यूट थी सघे थो, इन खां मथे को, इन खां मथे को ऑनर थी सघे थो त उहो जीएम सैयद जेको ॾुजण जे माण्हूअ खे आयो ई कोन्हे, जेको माण्हू भिटाईअ जी शाइरीअ जो तफ़सीर हो, जेको शहर खणो, जां हुई जियरी विरची न वेठी, जां हुई जियरी विरची न वेठी, वञी भू पेठी सारी देगे सजणे। ज़िंदगीअ जे पहिरें साह खां वठी क़बर जी आख़िरी घड़ीअ ताईं जे माण्हूअ जी कमिटमेंट ते को आंगुर नथो खणी सघे, उहो जीएम सैयद जे माण्हूअ खे चए त मुंहिंजो उस्ताद। आऊं सम्झां थो, आऊं मुंहिंजो मामू आहे, मामा जुम्मन खे सॼी सिंध मामू चवंदी इन करे आहे जो मूं ऐं भागी जो मामू आहे। असीं मामू चवंदा आहियूं, उन करे सॼी सिंध मामू चए थी। आऊं हुनजे जॾहिं मामा जुम्मन क़ौमी तहरीक में हूंदो, असीं नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ ही सॼा साईं मौला बख़्श वारा ही सॼा जॾहिं उते क़ौमी कचहरियूं थींदियूं हुयूं, असीं नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ उन्हनि कचहरियुनि में अची जेको ॿार जीअं असां वटि नंढड़ो हूंदो आहे घर जो, मानी पियो खाराईंदो आहे, उन्हनि महिमाननि खे पाणी पियो पीआरींदो आहे, उन्हनि खे टुवाल खणी पियो ॾींदो आहे, उन्हनि जो बिस्तरो पियो लॻाईंदो आहे, ऐं पोइ उन मां वांदो थी पोइ जॾहिं असीं हिननि जे कचहरियुनि में वेहंदा हुआसीं, उन्हनि कचहरियुनि असांखे ही सॼो सेखारियो आहे। ही जेको कुझु बि आहे उहो सॼो उन्हनि जी देन आहे, उन्हनि माण्हुनि जी देन आहे। मामा जुम्मन खे मुंहिंजे नाने जे घर में पैदा थियो, सो उन करे मूं हिन जी ज़िंदगी जा किसा नानीअ खां ॿुधा ऐं वरी जो ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो सफ़र हो जेको हिन सां गॾु गुज़ारियो आहे, उहो मामा जुम्मन हिकिड़े पोरत हुन चयो त आउं हारीअ जो पुटु आहियां, ऐं उन खां वठी अॼु हू सिंध में ॿ माण्हू हुआ जिन खे हिकिड़े खे मामू ऐं ॿिए खे चाचो चयो हुयो, चाचो हफ़ीज़ कुरैशी ऐं मामू जुम्मन। इहे ॿ माण्हू अहिड़ा हुआ जिन खे सिंध सेल्फ रिस्पेक्ट जेका ॾिनी हुई न, उहे ॿिनि माना रिश्तनि जी ॾिनी हुई। माण्हू दोस्त थी सघे थो, माण्हू महबूब थी सघे थो, माण्हू आशिक थी सघे थो। ही रत जा ॿ रिश्ता हुआ, मामू ऐं चाचो। ऐं इहे रिश्ता जेके हूंदा आहिनि न, उहे रुगो लफ़्ज़नि जा न हूंदा आहिनि, उहे रूह जा बि हूंदा आहिनि।
ऐं उहे रूह मंझां रत मंझां जॾहिं निकिरंदा आहिनि तॾहिं कनेक्ट थींदा आहिनि। ऐं आउं सम्झां थो ही जेका अॼु जी सिंध शऊर जे दगनि ते लॻी आहे, हीअ जेका अॼु जी सिंध उहो रोशनीअ जो पेचरो जेको हिननि माण्हुनि ठाहियो, जंहिं ते रुगो कंडा हुया, जेको कारीगर ते पेर पवंदा हुआ, जेके विख विख ते वासींग वराका हूंदा हुआ, उतां हिननि माण्हुनि हिकिड़ो घाड़ू घड़ियो आहे, हिकिड़ो रस्तो ठाहियो आहे। उन रस्ते ते अॼु जी सिंध लॻी चुकी आहे, उन रस्ते ते पइजी चुकी आहे, उनखे दग हथ अची चुको आहे। उहा इल्म जे उन रस्ते ते लॻी चुकी आहे जो अॼु महमूद ओठे जूं ऐं उनजे स्टडी सर्कल जूं छोकिरियूं स्टेज ते बि भिटाई जे सुर सुहिणीअ ते ॻाल्हाए सघनि थियूं। इहा जीएम सैयद उनजे फिक्र ऐं हिननि माण्हुनि जी कामयाबी आहे जो हिननि हिन क़ौम खे उहो दग ॾेई छॾियो आहे जो न त असीं उन क़ौम जा फर्द आहियूं जेके छोकिरीअ जे घर जी घटीअ मां निहारण ते बि उनखे क़तल करे था छॾियूं। अॼु उन ही उतर असां खां पंधु कोन्हे, हितां खां तव्हां खां उतर केतिरो पंधु आहे, उन ई ते कहिड़ियूं रिवायतूं आहिनि, उन्हनि सॼनि रिवायतुनि खे तव्हां टोड़े छॾियो आहे। हिननि छोकिरियुनि ऐं तव्हां, आऊं सलाम थो कयां तव्हांखे जेके हिते जा उस्ताद आहिनि, साईं इरशाद आहे, ही असांजो यार मदद आहे, ऐं ही असांजा जेके बि दोस्त वेठा आहिनि, ही वेठो आहे असांजो यार अच्छे मथे वारो। आऊं हुनजी छोकिरी जी जेको आहे सो थी हुई मेडिकल में, जॾहिं दाख़िला थी हुई त मूंखे ख़बर हुई पिरिया जेका आहे ॾाढी जज़्बाती छोकिरी हुई ऐं उहा 0.25 मार्कुनि खां उहा माना सिलेक्शन कोन थी सघी हुई ऐं मूंखे ख़बर हो त उहा छोकिरी कुझु बि करे सघे थी। पर ही माण्हू हुयो 7 स्केल जो एग्रीकल्चर जो ही जेको आहे सो मुलाज़िम हुयो, पर अॼु हुनजी धीअ न सिर्फ़ मेडिकल पास कई आहे पर उहा 18 स्केल जी डायरेक्टर जी पोस्ट ते अपॉइंट थी आहे, मेरिट ते फर्स्ट नंबर ते सिंध में। इहे सॼा जेके माण्हू आहिनि इहे असांजा आइडियल आहिनि, इन्हनि खे असां फॉलो कंदासूं। असीं चाहींदासूं त सुभाणे जी सिंध जेका अॼु बि उन्हनि में हिननि माण्हुनि जो पोरियो हूंदो ऐं हिननि खे इहो जेको दर्स हो, इहो जेको इल्मु हुयो, इहा जेका लाट हुई उहा सन जे उन पोड़े खां मिली हुई ऐं हिननि माण्हुनि ईमानदारी सां विराई आहे। असां वटि मसइलो आहे ईमानदारीअ जो, ऐं उहा हिननि माण्हुनि में हुई ऐं हुननि जेतिरी ईमानदारी सां निभाई आहे जो अॼु सिंध सोझरा सोझरा थींदी पई वञे, सिंध रोशनियूं रोशनियूं थींदी पई वञे, सिंध ख़ुशबू ख़ुशबू थींदी पई वञे। ऐं असांखे यकीन आहे, असांजो कामिल ईमान आहे त वरी वरंदा त वसकारा वसी पवंदा ही पड सारा, वरी वरंदा त वसकारा वसी पवंदा ही पड सारा, मारू थींदा त मोचारा मियन मांडाण में मिलबो, वठी हर हर जन्म वरबो, पिठा महिराण में मिलबो, ख़त्म हूंदा है थी वेंदी चिटीअ चांडाण में मिलबो। ऐं हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि करे अदी हमीदा जो, उनजे जेके न्याणियूं आहिनि हिन ॻोठ जूं ऐं हिन सर्कल जूं जेके छोकिरियूं आहिनि, उन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां। महमूद ओठे जे सभिनी मान वारनि दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन असांखे हेॾो सारो प्यार ऐं मोहबत ॾिनी। महिरबानी।